खुदा ए खुदा ए खुदा ए खुदा। बाडरल ॻोठ अंबपुर में हिक ई घर में पोरत मोहम्मद परियल जतियाल जा 4 ॿार जन में 2 पुट 2 न्याणियूं तिलेस में आ जड़े मूज़ी मर्द सां झेड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए विया। हिक न्याणी 8 वरियनि जी अनमोल बि साॻे तिलेस्मिया में मुब्तला हुजण करे बीमारी जे बिस्तरे पियल आहे। पोरत मोहम्मद परियल जतियाल जी मासूम न्याणी अनमोल घुमण फिरण खां लाचार बणियल आहे। मासूम अनमोल खे हर हफ़्ते रत जी थैली लॻंदी आहे। मासूम न्याणी अनमोल खे हर हफ़्ते रत जी ज़रूरत पवंदी आहे। जॾहिं त पोरत मोहम्मद परियल जतियाल चयो त असां पंहिंजे बचड़नि जो इलाज कराइण लाइ घर जो अलॻि तलह विकिणी छॾियो आहे। हींअर मुफ़लिसी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर आहियूं। हिन चयो त असां गुरबत जे करे न्याणी जो इलाज नथा कराए सघूं। 8 वरियनि जी निगरी अनमोल जे इलाज कराइण लाइ असां वटि माली वसियत न हुजण करे सख़्तु परेशान आहियूं ऐं पंहिंजे मासूम गुलड़नि जहिड़ी न्याणी जो वधीक इलाज कराइण खां क़ासिर आहियूं। न्याणी जे इलाज लाइ माली सहकार जी ज़रूरत आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तक जे हिमने MP ऐं वस वारनि खां घुर कई त असांजी न्याणी जो इलाज कराए मासूम अनमोल जी ज़िंदगी बचाई वञे। मासूम न्याणी अनमोल जे इलाज लाइ माली सहकार लाइ हिननि नंबरनि ते राब्तो करे सघिजे थो। 0340 32 25 022। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।